तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गडाप मां ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल मुहाणे जो लाश हथायो आहे। इब्राहिम हैदरी वेझो ॿुॾी वियल गुल मोहम्मद पातणी जो लाश हथ कयो वियो आहे। हादसे जी सूरत में हुकूमती इदारा ऐं मक़ामी तंज़ीमूं मदद नथियूं कनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गडाप मां ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल मुहाणे जो लाश हथायो आहे। मुहाणनि जो चवणु आहे त हादसे जी सूरत में हुकूमती इदारा ऐं मक़ामी तंज़ीमूं मदद नथियूं कनि। इब्राहिम हैदरी वेझो ॿुॾी वियल गुल मोहम्मद पातणी जो लाश हथ कयो वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गडाप मां ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल मुहाणे जो लाश हथायो आहे। मुहाणनि जो चवणु आहे त हादसे जी सूरत में हुकूमती इदारा ऐं मक़ामी तंज़ीमूं मदद नथियूं कनि। इब्राहिम हैदरी वेझो ॿुॾी वियल गुल मोहम्मद पातणी जो लाश हथ कयो वियो आहे।